बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक होंदा, चा कुछ चंगा भला होंदा। हमेशा असां सभिनी जे लाइ दुआगो होंदा आहियूं त अल्लाह पाक अव्हांखे पंहिंजी हिफ्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकु सोनारो फौत थी वियो, उन जे घर में फाका कशी शुरू थी वई, गुरबत अची घेराव कयो। हिकु ॾींहुं तमामु घणो तंग अची ऐं उन सोनारे जी घरवारी पंहिंजे पुट खे हिकिड़ो सोनो हार ॾिनो ऐं उनखे चयो त हीउ तूं पंहिंजे चाचे जे दुकान ते खणी वञ ऐं उनखे चयो त असांजे घर में कुझु बि कोन्हे को, हीउ हार असांखां वठो ऐं असांखे पैसा ॾियो। उन सोनारे उन हार खे ॾिठो, हार खे ॾिसण खां पोइ भाइटे खे मोटाए ॾिनई त हीअ भाॼाई खे वञी चयो त फ़िलहालु जेका आहे मंडी में मंदी लॻी पई आहे, इन जे करे तव्हां फ़िलहालु हीअ हार संभाले रखो, मंडी में जॾहिं तेज़ी ईंदी त मां तव्हां खां इहो हार पाण घुराए वठंदुसि ऐं पोइ मंडी में विकिरो कंदासीं। फ़िलहालु रेट थोरा घटि लॻा पिया आहिनि। कुझु पैसा खणी ऐं भाइटे खे ॾेई छॾी त हिननि मूं तव्हां गुज़र सफ़र कयो ऐं सुभाणे खां वठी तूं मुंहिंजे दुकान ते अची वञ, हिते वेही कमु कर। भाइटे उहा ॻाल्हि मञे वरिती, उहे पैसा खणी वञी माउ खे ॾिनई ऐं जेको नियापो उन ॾिनो त उहो नियापो बि माउ ताईं पहुचाई ऐं सुभाणे खां उन दुकान ते अचणु शुरू करे छॾियो। आहिस्ते आहिस्ते हू इन्हनि सभिनी शयुनि जो कारीगर थींदो वियो, पघार बि मिलंदी रही ऐं उन्हनि जे घर जो सिलसिलो बि हलंदो रहियो। इन ॻाल्हि खे तक़रीबन साल ॾेढ साल जो अरसो गुज़री वियो। हिकु ॾींहुं उन सोनारे पंहिंजे भाइटे खे चयो त जेको भाॼीअ मूं ॾांहुं हार मोकिलियो हुयो खपाइण जे लाइ, उहो हार खणी आ, हाणे मंडीअ में माशाल्लाह वाधारो अची वियो आहे त उन हार जी सुठी रक़म मिली वेंदी। उन भाइटे चाचे जी ॻाल्हि ॿुधी ऐं सिधो घरु हलियो वियो। घर वञी उन माउ खे चयईं त अमां जेको हार खपाइण पियो चाहियोसीं त उहो चाचा चयो पियो त हाणे खणी अचो, हाणे रेट सुठा था मिलनि त उहो हार खपाए छॾियो त जीअं असांखे कंहिं कमु अची सघे। जॾहिं उन माउ हार कढी ऐं पंहिंजे पुट खे ॾिनो त उन हार खे ॾिठो, छो त उहो हाणे माहिर कारीगर थी चुको हुयो। जॾहिं उन हार खे ॾिठो त ॾिठईं त हीउ हार त नकली आहे। हार बंदि करे घर में रखी वापसि दुकान ते हलियो आयो। चाचे पुछियुसि त हार न खणी आयो? त उन ते उन चयो त न चाचा, हार जेको आहे उहो त नकली आहे। त चाचे चयुसि बिल्कुलु, जॾहिं तूं खणी आयो हुएं मूं वटि उन टाइम बि मूं ॾिठो त हार नकली आहे, पर जेकॾहिं उन वक़्तु मां तव्हांखे चवां हा त तव्हांजो हीउ हार नकली आहे त तव्हां चवां त हाणे असांजो पीउ गुज़ारे वियो आहे ऐं हाणे असांजो चाचो असां सां इहा जुट थो करे त असांजे सोनी शइ खे, हक़ीक़ी शइ खे नकली पियो चवे ऐं चाचो असां सां ज़्यादती पियो करे। सो इन जे करे मूं तव्हांखे चयो हुयो त इहो हार तव्हां पाण वटि वञी रखो। जॾहिं हाणे तूं माहिर कारीगर थी चुको आहीं ऐं हाणे तोखे परख आहे त हीअ शइ असली आहे, हीअ शइ नकली आहे, त तूं पाण सम्झी वरितो। सो दोस्तो, थोड़ियुनि थोड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे कुझु मिसअंडरस्टैंडिंग जेके थी वेंदियूं आहिनि ज़िंदगीअ में, उन्हनि जे करे असांजा जेकी खून जा रिश्ता, जेकी असांजा वेझा रिश्ता हूंदा आहिनि, उन्हनि खां असां परे थी वेंदा आहियूं। इहो यादि रखणु घुरिजे त रिश्ता ठाहिण में, रिश्ता जोड़ण में, उन्हनि सां अंडरस्टैंडिंग करण में वॾो टाइम दरकारु हूंदो आहे, पर कंहिं बि ग़लतफ़हमीअ जे करे रिश्ता हिक ॿिए खां टुटी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं को माण्हू असांखे सचु चवंदो आहे, असांजे भलाईअ जे लाइ हू असांखे ॻाल्हाए रहियो हूंदो आहे, पर असां सम्झंदा आहियूं त हीअ असां ॾांहुं मंदो आहे, असांजे लाइ पंहिंजे दिलि में बुग़्ज़ रखे थो, इन जे करे ई इहा ॻाल्हि चवे थो। सो वक़्तु साबित करे छॾींदो आहे त केरु ग़लति आहे, केरु सही आहे। जेकॾहिं को बि तव्हांजो वॾड़ो तव्हांखे का बि अहिड़ी ॻाल्हि चवे थो त उन जी ॻाल्हि खे फौरी तौर ते तव्हां ज़हन में विहारे ऐं उन ते सोचो। ईअं न ग़लति न सोचो। जॾहिं असां नेगेटिव सोचींदासीं त रिश्ता असांजा मुतासिर थींदा। अलाह ताला असां सभिनी जे विच में मोहबतूं क़ाइमु रखे, आमीन। इंशाअल्लाह अगली वीडियो में तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो ऐं असांजे पेज खे फॉलो बि ज़रूरु करियो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़ो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।